जी सिंध क़ौमी महाज़ मरकज़ी सॾ ते ॿिए ॾींहुं बि टंडो मोहम्मद ख़ान ने गंबट में एहतजाज मुज़ाहिरा कया विया। टंडो मोहम्मद ख़ान में जस्कम अॻवान इनायत कुंभार, ज़ुहैब जमाली, गुलशेर कुलाची ऐं कारकुननि पारां प्रेस क्लब 12 जस्कम चेयरमैन सनान कुरैशी ऐं ॿिनि क़ौमी कारकुननि जी गिरफ़्तारी कूड़ा केस दाख़िल करण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त असांजे चेयरमैन खे बिलाजवाज़ राति जी ऊंधाई में गिरफ़्तार कयो वियो। असीं हुकूमती इदारनि खे ॿुधाइणु चाहियूं था त असीं सिंध जा पुरअमन शहरी आहियूं। असांखे पंहिंजी धरती जी हिफ़ाज़त करण जे ॾोह जी सज़ा ॾिनी वई आहे। गंबट में जस्कम जे सभी कारकुननि पारां गंबट बाईपास खां 70 सरमस ताईं निट रहण उस में पैदल मार्च कयो वियो। मार्च जी अॻुवाणी अयाज़ कोराई, असगर कोराई, एजाज़ अली फुरपोटो, मोहम्मद अली ऐं ॿियनि कई। इन मौक़े ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे उन्हनि चयो त अॼु जी रैली जो मक़सदु जस्कम जे चेयरमैन सनान खान कुरैशी, अमजद महेसर ऐं ॿियनि कॉम्पर्स अॻवान कारकुननि जी गिरफ़्तारियुनि जी मज़म्मत करणु आहे। उन्हनि वधीक चयो त बहरा टाउन मनसूबो सिंध दुश्मन मनसूबो आहे जंहिंखे सिंध जा माण्हू कॾहिं बि क़बूल न कंदा। पीपल्स पार्टी सिंध हुकूमत सस्ते अघ ते सिंध जी ज़मीन खपाए मलिक राज खे फ़िक्र कई आहे, जंहिं मनसूबे में धारनि खे आबाद कयो पियो वञे। कराची बहरिया टाउन जे गेट अॻियां सिंध दुश्मन मनसूबे ख़िलाफ़ हल पुरअमन धरणे खां पोइ सिंध हुकूमत मलिक राज जे वंगार वहंदे जस्कम चेयरमैन सनान कुरैशी, अमजद महेसर, दीदार शाम, आसिफ मक्सी, इलाही बख्श बकीक, अज़ीज़ुर रहमान शेख, डॉक्टर रियाज़ मीरानी समेत मरकज़ी अॻवान ऐं कारकुननि ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल करे सिंध जे शौर खे हिसाइण जी कोशिश कई आहे। हुन मुताबिक़ कयो त जस्कम जे मरकज़ी चेयरमैन सनान खान कुरैशी, अमजद खान महेसर, दीदार शाम समेत गिरफ़्तार क़ौमी कारकुननि खे आज़ादु कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk